सिंधु दरिया में 6 कैनाल कढण खिलाफ हज़ारें आबादगारनि जो टंडो बागो में एहतजाजी लॉन्ग मार्च। सिंधु दरिया में 6 कैनाल कढण खिलाफ हडासर शाख जे हज़ारें आबादगारनि पारां निदो बाईपास वारे पंप खां एहतजाजी लॉन्ग मार्च कयो वियो। आबादगार अॻवान मोहम्मद सचल हकीम आलेपोटो, गुलाम मुस्तफ़ा उर्फ कारो आलेपोटो जी अॻवाणीअ में हज़ारें ज़मींदारनि ऐं शहरी निदो बाईपास खां पैदल लॉन्ग मार्च रैली कढी शहर टंडो बागो जे मुख्य बदर चौक ते धरणो हयो। एहतियात दौरान अॻवाननि ख़िताब कंदे चयो, सिंध जे दरिया ते पंजाब धाड़ो हणण जी साज़िश करे रहियो आहे। हिननि वफ़ाक़ी हुकूमत ऐं सदर आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम हणंदे चयो त हिन मनसूबे में मुलवस आहिनि। अॻवाननि ऐलान कयो त जेसिताईं कैनाल मनसूबो रद्द न कयो वेंदो तेसिताईं संदन जदोजहद जारी रहंदी। एहतजाजी अॻवाननि चयो त पीपल्स पार्टी कूड़ा एहतजाज करे सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ पई करे, जॾहिं त हक़ीक़त में कैनालनि जो मनसूबो आसिफ अली ज़रदारी जी इजाज़त सां तयारु कयो वियो आहे। हिननि सिंध जे दरियाई वसीलनि ते धाड़ो क़बूल न करण जो अज़म वरजायो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन सख़्त नारेबाज़ी कंदे वफ़ाक़, आसिफ अली ज़रदारी ऐं पंजाब ख़िलाफ़ एहतजाजी जज़्बो ज़ाहिर कयो। एहतजाज में हज़ारे माण्हुनि शिरकत कई, जिन सिंध जे पाणी ते कंहिं बि जाती ख़िलाफ़ सख़्त रद्दअमल ॾियण जो ऐलान कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अली गुलाम खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। सरकारी